बिस्मिल्लाह रहमान रहीम। सोना प्रोग्राम, प्यारो प्रोग्राम सरतियों ऐं सिंगार। उन सां गॾु आउं अव्हांजी पंहिंजी नसरीन नाज़ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। ॿियो ख़बर कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक चाक चङा भला? हा, गर्मियुनि जो मौसम अची वियो आहे ऐं जेका हर तरफ़ पखा पिया हलनि, पर इन सां गॾु ज़ुकाम, पर वरी हिकिड़ो ॿियो नओं टेंशन त वरी साईं कोरोना अची वई आहे। पर आउं तव्हांखे चवंदुसि त बिल्कुलु एहतियात ज़रूरी आहे, पर परेशान न थियो, छो जो हर ॻाल्हि रब जे हथ में आहे ऐं तव्हां पंहिंजो ख़्यालु कयो। ऐं आउं तव्हांखे इहो चवंदुसि त जेतिरो बि थी सघे, चवंदा आहिनि त सदिको जेको आहे उहो 1000 छा पर किरोड़ बीमारियुनि जो तोड़ आहे, उहो ख़तमु करे छॾींदो आहे। त जेतिरो बि थी सघे पंहिंजनि तां पंहिंजे बचनि तां इहो सदिको ज़रूरु ॾींदा कयो। ऐं ॿियो इहो कयो त जेतिरो बि थी सघे, असीं वांदा वेठा हूंदा आहियूं, अजाई सोच असांजी होॾां वेंदी आहे होॾां वेंदी आहे, केॾीमहिल कंहिंजे लाइ कुझु सोचींदा आहियूं, असीं हीअं कंदासीं हीअं कंदासीं, ऐं असीं जेका सोच रखंदा आहियूं उहो 10-20 साल पोइजी रखंदा आहियूं त 10 सालनि खां पोइ हीअं कंदासीं, ख़बर नाहे, पल जी बि ख़बर नाहे त अलाए केतिरी असांजी हयाती आहे छा आहे। त जेतिरो वक़्तु बि असांखे मिले, चुप बि वेठा आहियूं त ज़िक्र अलाह करूं, दुरूद पाक जो विर्द कयूं। जेतिरो बि इहो कंदासीं त अलाह कंदो, असांजे वेझो का बीमारी का मुश्किल कुझु बि न ईंदी। ऐं इन ते नियत जो वॾो दारो मदार आहे तव्हां सभिनीनि लाइ। आउं त चवां थी त हाणे ख़बर न आहे केतिरी ज़िंदगी आहे, केतिरो वक़्तु आहे, छाजा जहिड़ा छाजा रुसामा कुझु बि नाहे। ऐं जंहिंखे बि अलाह साईं कुझु कंहिंखे घणो थो ॾिए, कंहिंखे घटि थो ॾिए, इहे अलाह जे हथ में ॻाल्हियूं आहिनि। असां छो हिक ॿिए ते साड़ कयूं, छो हिक ॿिए सां परे थी वञूं? हलियो, मूं त ॾिठो आहे त अॼुकल्ह भाउ भेण जो न आहे, भेण भाउ जी न आहे, सिर्फ़ु इन करे जो अॻु में कुझु हुयो त सभु पंहिंजा हुया ऐं हाणे कुझु न आहे त सभु पासो करे विया आहिनि। पर ईअं न कजे, छो जो इहे रिश्ता जेके आहिनि से अज़ीम रिश्ता आहिनि, पंहिंजा रिश्ता आहिनि, इहे ई वक़्त ते कमु ईंदा आहिनि। ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि, पर पंहिंजे प्यारे प्रोग्राम जी शुरूआति कयां थी। शुरूआति में हमेशह जीअं पंहिंजी सुहिणियुनि सरतियुनि जो तारीफ़ कराईंदी आहे मुंहिंजी मिठड़ी प्यारी भेण, अलाह ज़िंदगी ॾेसि, अदी शबाना। अदी शबाना वेठी आहे मुंहिंजी सुहिणी सदा मलूक रजो रज़िया जी, मुंहिंजी रज़िया वेठी आहे। ऐं ॾिसो पिया त कल्ह तव्हांजी दुआउनि केॾो असरु कयो आहे अदी सकीना ते, जो कल्ह सफ़ा अदी सकीना चुप चुप लॻी पई, पर चुप में छा मज़ो। कुझु माण्हू ख़ामोशी में बि ॾाढा सुहिणा लॻंदा आहिनि, पर अॼु अलाह कंदो तव्हांजी इहा मुस्कुराहट हमेशह क़ाइमु रहंदी ऐं तव्हांजी दुआउनि सां अॼु अदी ख़ुशि आहे। हेॾां मुंहिंजो मिठड़ो प्यारो भाउ दिलबर जानिया, केॾो न सुठो नालो रखियो अथईमांसि, दिलबर जानिया। दिलबर जानिया वेठो आहे ऐं विच में असांजो नंढड़ो प्यारो भाउ अदा न्याज़ जो नंढड़ो आहे। ऐं ज़ाहिर आहे त चवंदा आहिनि जेके वॾड़ा कमु कंदा आहिनि त बचड़ा बि सिखंदा आहिनि। अदा न्याज़ जो बचड़ो आहे, अदा न्याज़ पाण आहे। अॼु असां वटि उहा प्यारी शख़्सियत आई आहे, उहा प्यारी शख़्सियत जेकॾहिं मां ॿिन्हिनि हथनि सां उनखे सलाम कयां त बि घटि आहे, छो जो अॼुकल्ह जो जेको दौरु हले पियो न, केरु कंहिंजो न आहे। जी मूं हाणे बि थोरी देरि अॻु में ज़िक्र कयो, पर चवंदा आहिनि त 5 ई आङुरियूं बराबरि न आहिनि। कुझु शख़्सियतूं, कुझु प्यारा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके ख़ौफ़ ख़ुदा हूंदो आहे, जेके ॿिए जो अहसासु हूंदो आहे। ईअं ई असां वटि उहा शख़्सियत अॼु मौजूदु आहे जेका हिकिड़े ई कुटुंब में रही पंहिंजे कुटुंब जो ख़्यालु करणु ऐं उन खां सवाइ ॿिए दर जो बि ख़्यालु करणु, हुन घर जो, छो जो हीउ जेको असांजो प्लेटफॉर्म आहे इहो हिकिड़ो घरु आहे, असांजी पंहिंजाइप आहे, असांजा ॾुख सूर जेके पंहिंजनि खे ख़बर न आहिनि, जेके असां हिक ॿिए सां हाणे सलियूं था। उहा शख़्सियत आहे गफ़ूर सान साहब। माशाअल्लाह कैमरामैन हुयो ऐं असांखे जीअं भरंदो हुयो, उन खां पोइ उन हिते जा ॾुख सूर ॾिठा त असांजा जेके बि पंहिंजा फील्ड जा माण्हू आहिनि उन्हनि जूं कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि, उन्हनि खे कंहिं शइ जी ज़रूरत आहे, उन्हनि वटि कुझु आहे नाहे, पर उन जाखोड़ करे ऐं उन मंज़िल खे माणियो अथसि ऐं अॼु उनजो नालो। पर उन सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं, छो जो जेॾा पाण रूबरू ॿुधाईंदो त इहा वधीक मज़ो ईंदो। जी मां गफ़ूर साहब खे वरी बि सलाम कंदसि ऐं जल्दी जल्दी पंहिंजे प्यारे प्रोग्राम जी शुरूआति कंदसि, छो जो मुंहिंजूं सरतियूं जेके वेठियूं आहिनि ऐं पंहिंजा नंढड़ा बचड़ा वेठा आहिनि, उहे इंतज़ार में आहिनि त जल्दी जल्दी सैरा थिए। रबे नो जावड़ाए वञी सेरा गावड़ाए, ओ वञी सेरा गावड़ाए, ओ सरवरे जे घर अली जी बारात आवड़ाए, ओ यस रबे नो जावड़ाए।
रबे नो जावड़ाए यस रबे नो जावड़ाए वञी सेरा गावड़ाए वञी सेरा गावड़ाए ओ सरवर जे घर अली जी बारात आवड़ाए ओ यस रबे नो जावड़ाए यस रबे नो जावड़ाए ओ छोड़ो जन्नत नु जल्दी सारे नबी नु ओ छोड़ो जन्नत नु जल्दी सारे नबी नु ओ अर्शे ते फर्श मिलके बारात नु सजा सेहरे बनी देवेले सेहरे बनी देवेले असाब आवड़ाए यस रबे नो जावड़ाए यस रबे नो जावड़ाए वञी सेरा गावड़ाए ओ वञी सेरा गावड़ाए ओ सरवर जे घर अली जी बारात आवड़ाए यस रबे नो जावड़ाए यस रबे नो जावड़ाए बेशक बेशक ये माशाल्लाह खुश नसीबी आहे जेके हिन बारात में शामिल थियनि जल्दी जल्दी काल अची वई जल्दी छटे वठां मतां हेॾां होॾां न थी वञे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम आपी कहिड़ा हाल ठीक आहियो माशाल्लाह माशाल्लाह आवाज़ त सुञाणे वियसि मुमल मुमल भी ॻाल्हाए मूमल मुंहिंजी मूमल टंडो लहर खां कीअं आहे मुंहिंजी राणी सोणी प्रोग्राम कीअं थो लॻे आपी मां ठीक आहियां प्रोग्राम माशाल्लाह तमामु तमामु सुठो पियो लॻे ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे त मूमल जेॾी महिल बि कॉल मिलाईंदी आहे डायरेक्ट पहिरीं कॉल असांजी मूमल जी अची वेंदी आहे हाय हाय छा कजे इहा तव्हांजी मोहबत आहे प्यार आहे ऐं अॼु मूमल छा यादि कयो आहे छा थी ॿुधाए गानो ॿुधाईंदसि ऐं आपा सां हिकु छा आहे फरमाइश कंदासीं अगरि पूरी करे त अॼु सेट आहे न आपा कल्ह पूरी कई हुई मूमल कल भी नाम को फरमाइश कई कोन्हे हुई आपी थकियल हुई न अच्छा हा हा हाँ वाकई ऐं हा कल्ह थकल हुई माफ़ी ॾेई छॾी हुई ठीकु आहे अॼु फरमाइश कजो अॼु आपा सकीना खे सेरो ॿुधाई ऐं ॿ नाला खणे ममताज़ ऐं गुलाम नबी इन ॿिन्हिनि जी पधरियूं आहिनि अनकरी ज़रूरु ज़रूरु बिल्कुल बिल्कुल महिरबानी ऐं पर पहिरीं तव्हां मुमताज़ लाइ छा था चओ ने आउं पंहिंजे लाइ गानो ॿुधायां थी अच्छा पंहिंजे लाइ असां पंहिंजो पाण ते छॾे ॾींदा आहियूं सुठो था कयूं ॿुधायो ही तुंहिंजो मुंहिंजो रोज़ मिलण ही तुंहिंजो मुंहिंजो रोज़ मिलण बायां थी मोहबत थी वेंदी ही तुंहिंजो हर हर मुर्दी ॾिसण ही तुंहिंजो हर मुर्दी ॾिसण बायां थी मोहबत थी वेंदी ही तुंहिंजो मुंहिंजो रोज़ मिलण तूं जॾहिं वञी मूंखे ईअं लॻे ॼण काश मूंखां खसिजी वई तुंहिंजे दूर थियण ते मुंहिंजो रोअण तुंहिंजे दूर थियण ते मुंहिंजो रोअण बायां थी मोहबत थी भायां थी छा पर हक़ीक़त आहे छो जो असीं बेॾे दिलि सां इंतज़ारु कंदा आहियूं मूमल जी कॉल जो त मां बि भायां थी मूंखे शक थो पए त असांजी मोहबत मूमल सां थी वई आहे पकी हमेशह रहण वारी ऐं मां ॾिसां पई त अराज़ी खां मुंहिंजी प्यारी भेण मिठड़ी अदी हफ़ीज़ा उहा प्रोग्राम खे ॾिसी रही आहे ऐं वाक़ई उन बि इहा ई फरमाइश कई हुई जेका अदी तव्हां ॿुधायो लख थोरा तव्हांजा जो प्रोग्राम ऐं हाणे असांजी प्यारी शख़्सियत जेका आई आहे गफ़ूर साहब
गफूर साहब वरी बि तव्हांखे सलाम, तव्हांजा लख थोरा जो तव्हां टाइम कढी असांजे प्रोग्राम में आया आहियो, छो जो तव्हां ॾाढा बिज़ी आहियो। मूंखे इहा ॻाल्हि हैरत थी करे त छो जो ही नफ़्सा नफ़्सी जो दौरु लॻो पियो आहे, इन में केरु कंहिंजे लाइ सोचे वॾी ॻाल्हि आहे। मां सम्झां थी त उहो फ़रिश्तो माण्हू आहे जंहिंखे ॿिए जो अहसासु आहे, ऐं उन में जे तव्हांखे जेका डुक डोड़ ॾिसूं पिया ऐं तव्हां अलाए जे पंहिंजो पाण खे झंझोड़े छॾियो आहे, त इहो कीअं तव्हांखे ख़्यालु आयो पंहिंजनि खे ॾिसी? मां इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि त जंहिंजे घर में बाहि लॻंदी आहे त उनखे ख़बर पवंदी आहे। सही। त जॾहिं मां पंहिंजे कुझु कैमरामैन जी मैयत ते जनाज़े ते वियो हुउसि त फस्ट टाइम वियो हुउसि त 2 जनाज़ा हुया जो कि हिकिड़े ई हफ़्ते में। अच्छा। हिकिड़ो शूट जे दौरान एक्सीडेंट थियो हुयो सीन कंदे ई रावलपिंडी में। अच्छा। ॿियो हिते ई असांजो जेको दोस्त हुयो, मुंहिंजो उस्ताद बि हुयो, त जब बीमार हुयो, कैंसर हुयुसि, ब्लड कैंसर। जॾहिं असां हुन जनाज़नि ते वियासीं त उते माना असां ॾिठोसीं त उते असां कुल तक़रीबन 3 टेक्नीशियन हुयासीं, कैमरामैन हुयासीं लाइव माना हुनजे जनाज़े में। त मां उते अंदाज़ो हुयो जेको असां 20-20 साल कमु कयूं था, कैमराउंड हलायूं था, लाइटूं ठाहियूं था, प्रोग्राम्स कयूं था, या का शइ ठाहियूं था, एतिरी महिनत कयूं था। 10 साल त सिखूं था रुॻी, 5 साल त तारूं साफ़ कंदे कंदे कैमरा ताईं पहुचनि था। सही। जॾहिं कैमरा ते पहुचंदा त पोइ असां घर बि नथा हलाए सघूं। पोइ जॾहिं माण्हू जनाज़े ते वियुमि त उन में अंदाज़ हुयुमि त की मतिलबु की असांजो को फ्यूचर न आहे, का लाइफ न आहे। पोइ मां सोचियो की मूंखे ई इहो क़दम खणणो पवंदो, ऐं अलाह साईं शायदि इन कम लाइ मूंखे चुनो हुयो। पोइ मां ॾींहुं राति इन कम जो पिया हुयुसि। अलहमदुलिल्लाह हिनमहिल 300 खां वधीक जेका टेक्नीशियन रोज़गार सां आया अथमि, ऐं जंहिंजी बि का माली मदद थींदी आहे या कंहिंसां को मसइलो थींदो आहे या को बि ख़ुदा न ख़ासा एक्सीडेंट थींदो आहे या बीमार थींदो आहे या घर जो किरायो उनजो मां फुल सपोर्ट कंदो आहियां। माशाल्लाह माशाल्लाह, ख़ुशी जी ॻाल्हि आहे। खोड़ सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां थींदियूं, पर कंहिं मिठड़ी प्यारी मुंहिंजी सोनी भेण जी कॉल अची वई आहे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजी शहरबानो अदी कंडियारियो खां। अदी शहरबानो कीअं आहियो तव्हां? अदी ख़ैर आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ठीकु आहियो? तव्हांजी सॼी टीम ठीकु आहे? अल्लाह जो करम ऐं तव्हां जूं दुआऊं असां सां गॾु आहिनि। ऐं मुंहिंजी मिठड़ी प्यारी भेण खे प्रोग्राम कीअं थो लॻे? जी अदी प्रोग्राम तव्हांजो तमामु सुठो आहे, बहितरीनु प्रोग्राम आहे, ऐं असां सॼो हफ़्तो इंतज़ारु कंदा आहियूं तव्हांजो प्रोग्राम ॾिसण जो। इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अच्छा। तव्हांजे प्रोग्राम जे लाइ अदी सकीना जन सभु ख़ुशि आहिनि, ख़ैर आहे, सलाम चइजो। बिल्कुलु। ऐं अदी सकीना पुछे थी त का फरमाइश आहे त तव्हां जल्दी हुकुम करे छॾियो असांखे। जी फरमाइश आहे, मुंहिंजे भाइटनि जी 2 जी ख़ैर सां शादी आहे, ऐं असां काल में न बि शामिल थी सघूं त अदी महिरबानी करे हुनजा नाला वठंदा कयो। अदी नाला ॿुधायो। हसनुल्लाह ऐं करमुल्लाह। हसनुल्लाह ऐं करमुल्लाह। ऐं माशाल्लाह बिल्कुलु अदी ज़रूरु। पर मां साॻी ॻाल्हि चवंदुसि त असां वटि अॼु मिठड़ो प्यारो भाउ असांजो आयो आहे, महिमान, ऐं उनखे चांहि पाणी जो पुछिणो आहे, खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि करणियूं आहिनि। तॾहिं करे वठो था थोरी देरि जे लाइ ब्रेक, वियासीं आयासीं, साॻी ॻाल्हि चवंदुसि त काॾे बि नाहे वञिणो, छो जो अदी सकीना वेठी आहे सहरा ई सहरा। वेलकम बैक। जल्दी जल्दी अची वियसि ऐं खोड़ सारियूं असांजूं पंहिंजूं पाण में ॻाल्हियूं त चवंदा आहिनि त जेको इंसानु वक़्तु बचे न त सुठी ॻाल्हि इहा हूंदी आहे त हिक ॿिए खे सम्झाइणी ॾिजे, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधिजनि। त मुंहिंजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त मां ॿियनि मां सिखां। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी भेण सकीना जी गफूर साहब आयो आहे त खोड़ सारियूं प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं पियूं थियूं। हाणे काल आहे मुंहिंजी कंहिं भेण जी। हा मुंहिंजी माइज़ा काथे ग़ाइबी? हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो आपा? बिल्कुलु ठीकु ठाक। मुंहिंजी माइज़ा कीअं आहे? मां बि ठीकु आहियां। तव्हां ख़ुशि आहियो? तव्हांजी पूरी टीम बि मुंहिंजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। ऐं जेॾां माइज़ा जो मिठड़ो नालो ईंदो आहे त पोइ सभिनीनि खे ख़ुशी थींदी आहे त असांजी माइज़ा असांखे यादि कयो आहे। माइज़ा का फरमाइश? ऐं अॼु मां चवंदुसि मुंहिंजी हिकिड़ी फरमाइश आहे, तव्हां कॾहिं बि अब सकीना जे आवाज़ में सफ़ीर जे लाइ शेरो न ॿुधायो मूंखे। मां तव्हांखे ॿुधाईंदी आहियां जेको मूंखे यादि हूंदो आहे, पर तव्हां मूंखे न ॿुधायो आहे। न छो न ॿुधायो आहे? माइज़ा इहा ॾिसबा कॾहिं कॾहिं माण्हू इहो थींदो मूं साम्हूं झगड़ो कंदो आहे, ईअं न कयो। मुंहिंजे सफ़ीर जो नालो चई न चयो अथव। कंहिंजो? सफ़ीर हुसैन। सफ़ीर। अदी अॼु सफ़ीर जो नालो बिल्कुलु खणंदासीं। ऐं ज़ोर सां मां त 3 दफ़ा थी चवां सफ़ीर सफ़ीर सफ़ीर। ठीकु आहे। मुंहिंजो मिठड़ो प्यारो बचिड़ो आहे, तव्हांजो बचो आहे न, असांजो बचो आहे। अलाह साईं ख़ुशि रखेसि। ऐं हाणे मुंहिंजो हा ॿुधाए माइज़ा ॿुधाए।
और जेको मूंखे यादि आहे थोरो ज़ाहिर आहे बिल्कुलु पंहिंजा पाण में आहियूं। हा जंहिंजो अलीअ सां वा प्यार पंहिंजा बेड़ा थींदा पार, पंहिंजो अलीअ सां वा प्यार पंहिंजा बेड़ा थींदा पार, पाण याली मदद करे हलिया वेंदासीं, पाण याली मदद करे हलिया वेंदासीं, दोनों हार भी चढ़ाए सफिर वन लठी पाए, पाण याली मदद करे हलिया वेंदासीं। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं असांजे पारां सफ़ीर खे खोड़ सारो प्यार कजो। ऐं मां मुंहिंजी नज़र वञी नई देरे में पई, आहा नई देरे में शामियाना पिया वञनि, देगियूं पियूं वञनि ऐं माशाअल्लाह सॼे घर खे सजाए छॾियो आहे। जी असांजे नई मुल्ला जी शादी आहे। नई मुल्ला कलवड़ पहोड़, नई मुल्ला पहोड़, कॾहिं कॾहिं ज़ातियूं सभु मिक्स जे हिकु जहिड़ियूं आहिनि, तंहिंजे करे कलोड़ पहोड़ जंहिंजे करे। ऐं हाणे मां नईम जो सफ़ीर जो जेके बि नाला अदिन खे ॿुधाए छॾिया आहिनि। ऐं तव्हां नाराज़ न थींदा कयो, प्रोग्राम ही तव्हांजो आहे, बचनि जो प्रोग्राम आहे, तंहिंजे करे छा चवंदा आहिनि ज़ुबान चम जी कंहिं न कम जी न, तंहिंजे करे अदिन जे दिलि में तव्हां समाइल आहियो। ऐं इहो चवंदे अदी सहरो ॿुधायो। आदि सफ़ीर सफ़ीर ऐं नई मुल्ला नईम जिनी शादी आहे। ओ मुंहिंजा सफ़ीर तोखे गले पाया हार, छनो तुंहिंजो गुल गुलज़ार, मुंहिंजा ममताज़ तोखे गले पाया हार, छनो तुंहिंजो गुल गुलज़ार, ऐं मुंहिंजा गुल नबी तोखे गले पाया हार, छनो तुंहिंजो गुल गुलज़ार, मुंहिंजा घोट तोखे गले पाया हार, छनो तुंहिंजो गुल गुलज़ार। घोट जे भर में मामा विहंदा, घोट जे भर में मामा मथा घोरू घोरई लख हज़ार, छनो तुंहिंजो गुल गुलज़ार, मथा घोरू घोरई लख हज़ार, छनो तुंहिंजो गुल गुलज़ार, मुंहिंजा घोट तोखे गले पाया, छनो तुंहिंजो गुल गुलज़ार। घोट जे भर में चाचा विहंदा, घोट जे भर में चाचा वो मथा घोरू घोरई लख हज़ार, छनो तुंहिंजो गुल गुलज़ार, मथा घोरू घोरई लख हज़ार, छनो तुंहिंजो गुल गुलज़ार, मुंहिंजा घोट तोखे गले पाया हार, छनो तुंहिंजो गुल गुलज़ार, ओ मुंहिंजा सफ़ीर तोखे गले पाया हार, छनो तुंहिंजो गुल गुलज़ार। ओ घोट जे घर में बाबो वेहंदो, घोट जे घर में बाबो ओ मथा घोरू घोरई लख हज़ार, छनो तुंहिंजो गुल गुलज़ार, मथा घोरू घोरई लख हज़ार, अरे छनो तुंहिंजो गुल गुलज़ार, मुंहिंजा घोट तोखे गले पाया हार, छनो तुंहिंजो गुल गुलज़ार, अरे मुंहिंजा गुल नबी तोखे गले पाया हार, छनो तुंहिंजो गुल गुलज़ार। घोट जे भर में भेड़ियूं वेहंदियूं, घोट जे भर में ओ माजा वेहंदई, ओ मथा घोरू घोरई लख हज़ार, छनो तुंहिंजो गुल गुलज़ार, जा सोना तोखे गले पाया, छनो तुंहिंजो गुल गुलज़ार, मुंहिंजा घोट तोखे गले पाया, छनो तुंहिंजो गुल गुलज़ार, ओ मुंहिंजा मोर तोखे गले पाया।
माशाल्लाह माशाल्लाह हाणे त ख़ुशि सभिनीनि जा नाला अची विया ऐं अलाह साईं इहे ॾिहाड़ा इहे भेनरुनि खे माउ खे चाची मामी मासियुनि खे इहे ॾिहाड़ा ॾिठो छो ख़ुशियुनि जा ॾिहाड़ा कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि पर हर माउ जी आस उमेद रब पाक पूरी करे। मां ॾिसां पई त अली रज़ा बि पंहिंजे ॿचिड़े खे भर में विहारे वेठो आहे ऐं उन्हनि खे हार पियो पाराए। ऐं हैदराबाद खां मुंहिंजी प्यारी भेण अदी ॾिसे पई फारीना ऐं उन जा ॿचिड़ा वेठा आहिनि अयूब जी माशाल्लाह हाणे ख़ुशी थियण वारी आहे ऐं उन में असीं सभु हाज़िर थींदासीं। अयूब तोखे किरोड़े मुबारकियूं हुजनि ऐं हर सहरो मुंहिंजे अयूब जे नाले ते आहे। काल आहे की प्यारी मुंहिंजी सुहिणी भेण जी हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु थी ॻाल्हाए मुंहिंजी अलाह असांजो हीउ सॼो घरु ख़ुशबू सां थी वियो आहे। किथां ख़ुशबू आई आहे? हीअ मुंहिंजी शहदाद कोट खां ख़ुशबू आई आहे मुंहिंजी ख़ुशबू कीअं आहियो तव्हां? ख़ुशि तव्हां ॿुधायो तव्हां ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक रोज़ ईंदी कर त असां वटि रोज़ ख़ुशबू थी वञे हली। असां तव्हां ड्रामो ॾिसंदा आहियूं त पोइ अॼु सोचियोसीं कॉल बि हणूं। अच्छा अञा सोचो पिया सोचे कॉल लॻाए छॾी हाणे सोचिजो न जल्दी कॉल करे वठिजो। प्रोग्राम कीअं थो लॻे? लाइन डिस्कनेक्ट गफ़ूर साहब जेका गर्मी थी आहे न इन गर्मी जेको आहे न सो तारुनि खे बि गरम करे छॾियो। गर्मी ईंदी आयूं न ईंदी चंद्र सां माशाल्लाह। ऐं हाणे जेको आहे सो माशाल्लाह तव्हां एतिरी महिनत कयो पिया त तव्हां सकाफ़त खाते वारनि वटि विया आहियो उन्हनि कुझु साथ ॾिनो आहे तव्हां ज़ाहिर आहे असां पाण त ज़ाहिर तव्हां बि असां वांगुरु ई आहियो पाण असां कुझु नथा करे सघूं। जेके असांजा वॾा वेठा आहिनि असांखे उन्हनि ताईं इहे ॻाल्हियूं पहुचाइणु खपनि ऐं ज़बरदस्ती बि उन्हनि खे चवणु खपे त असांजा जेके बि आहिनि उन्हनि जी हेल्प करणु उन्हनि जो हिकिड़ो फ़र्ज़ु में शामिलु आहे। बिल्कुलु तव्हां सही था चओ। मां नाज़रीन खे बि चवंदुसि त सकावत खातो आहे पर मूंखे सम्झो नथो अचे त हू अलाए कहिड़ी शइ में लॻा पिया आहिनि। जेका माण्हू इंडस्ट्री में न आहिनि उन्हनि खे अकाउंटेंट ठाहे वेठा आहिनि ऐं जेका आर्टिस्ट न आहिनि उन्हनि खे वज़ीफ़ा रिलीज़ कया था वञनि साल में एतिरियूं अमाउंट था ॾियनि जो हिकिड़े ॾींहं जो ख़र्चु न आहे। ठीकु आहे अगरि को बि इंसानु अगरि आर्टिस्ट बीमार थिए थो या टेक्नीशियन अॼु ताणी 1964 खां इंडस्ट्री ठही आहे 1964 खां वठी हिनमहिल ताईं 2021 थी विया आहिनि 21 जे अंदरि मां न ॾिठो आहे को टेक्नीशियन लाइ कंहिं बि अॼुकल्ह फलाई कमु कयो हुजे। माना अलाह न करे असांजो को इहो टेक्नीशियन में बीमार थो थिए त उनखे सकाफ़त वारा नथा ॾियनि छो जो असांजा जेके बि कुझु आर्टिस्ट जेके हुआसीं विया हुआ त हॉस्पिटल में दाख़िल थिया हुआ उन जो इहो ख़र्चो उहे ई था बर्दाश्त कनि त पोइ हिते ईअं छो? हिते न हुयो अलहमदुलिल्लाह। हाणे मां पूरी इंडस्ट्री में छा पूरे पाकिस्तान में आवाज़ उथारियो आहे ऐं मां पाण ख़ुदि असांजा कुझु कमेटी मेंबर आहिनि असां पंहिंजे खीसे मां पंहिंजे घरनि मां उहे पैसा आया आहिनि जंहिंजी बि का मदद थी आहे असां कई आहे हॉस्पिटल खां वठी सकाफ़त खाते ताणी त आवाज़ त वियो आहे उन्हनि खे ख़बर बि आहे हीउ इदारो ठहियो आहे हीउ सोशल वर्कर आहिनि ॾींहुं राति खां मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव असां 24 कलाक नंबर 1 हूंदा आहिनि 24 कलाक चाहे फिल्म हुजे ड्रामो हुजे कमर्शियल हुजे या स्टूडियो हुजे या चैनल हुजे असांजो कंहिंसां जहिड़ो न आहे। असांजो सिर्फ़ु इंसानियत कमु आहे हक़ूक़ फलाई जेका बि टेक्नीशियन हूंदा उन्हनि खे अगरि अधु राति जो बि 4 बजे बि कंहिंखे असांजी ज़रूरत पवंदी असां हाज़िर हूंदा आहियूं ऐं असां कयो आहे। वॾी ॻाल्हि आहे सकाफ़त खाते पाण करणु घुरिजे बिल्कुलु करणु खपे ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं अञा बि तव्हां सां थींदियूं सुठो थियो जो तव्हां ॿुधाए छॾियो। मुंहिंजे ख़्याल में हाणे सहरो थी वञे तव्हां आया आहियो सहरा ॿुधायूं तव्हांखे पुराणियूं यादूं था यादि ॾियारियूं त तव्हां बि कॾहिं घोटु थिया हुयो। बिस्मिल्लाह दी ओ तोखे शादीअ जूं लख लख वधायूं तो ता सदके भेण बजायूं तोखे शादीअ जूं लख लख वधायूं तो ता सदके भेण बजायूं ओ तोखे शादीअ जूं लख लख वधायूं तो ता सदके भेण बजायूं। वे तोखे गुलाबी ठहने था मामा खुशियाँ खिलने था वे तोखे गुलाबी ठहने था चाचा मामा खुशियाँ खिलने था तोखे शादीअ जूं लख लख वधायूं ओ तो ता सदके भेण बजायूं ओ तोखे शादीअ जूं लख लख वधायूं ओ तो ता सदके भेण बजायूं। ओ जंजा तुंहिंजी वॾे शान वारी तुंहिंजे पेरनि हेठां घोट लारी तुंहिंजी वॾे शान वारी
शादीअ जूं लख लख वधायूं तोता सदके भेण भॼायूं तोखे शादीअ जूं लख लख वधायूं ओ तोता सदके भेण भॼायूं ओ जन तुंहिंजी वॾे शान वारी ओ तुंहिंजे पेरनि हेठां गोॾला ओ जन तुंहिंजी वॾे शान वारी ओ तुंहिंजे पेरनि हेठां गोॾला ओ तोखे शादीअ जूं लख लख वधायूं ओ तोता सदके भेण भॼायूं ओ तोखे शादीअ जूं लख लख वधायूं ओ तोता सदके भेण भॼायूं ओ तोखे शादीअ जूं लख लख वधायूं तोता सदके भेण भॼायूं भेण भाॼायूं छा पर उन्हनि बचड़नि था असीं पाण सदके अल्लाह पाक उन्हनि खे सलामत रखे काल खे मिठड़ी प्यारी सोहणी भेण चलो अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम सलाम। हेलो ॾिसो वॉल्यूम वधियल आहे ईअं त नाराज़ थी वेंदासीं किटी थी वेंदी वॉल्यूम घटि कयो राइट लाइन बि हेॾा होॾा थी वई मां मुंहिंजे ख़्याल में रोज़ु मुंहिंजी भेनरूं ॾिसंदियूं आहिनि पर अलाए जे छो वॉल्यूम वधाए छॾींदा आहिनि जीअं सॼो घर ॿुधे रिपीट में प्रोग्राम हलंदो आहे पहिर जो वठिजा नालो असद पहिर जो छा नालो वठूं उहो त आहे असां सां गॾु त इन करे असद तोखे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि अल्लाह पाक जेका वञी ईंदी तुंहिंजे लाइ नसीब भला भाग भला करे ईंदी इनशाअल्लाह ऐं हाणे मुंहिंजे ख़्याल में वरी गफ़ूर सां ॻाल्हायूं गफ़ूर जूं एॾियूं प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं पर वरी गफ़ूर वरी कॉल अची वई हेलो अस्सलाम वालेकुम हेलो वरी मुंहिंजी फरहाना जी कॉल हुई ऐं जेका लाइन हेॾा होॾा थी वई फरहाना वरी बि कोशिशि कर चवंदा आहिनि त सचे दिलि सां माण्हू कोशिशि करे त का बि ॻाल्हि मुश्किल न आहे ऐं तंहिंजे करे वरी बि ट्राए कयो ऐं पाण ज़रूरु ॻाल्हाईंदासीं तव्हांजा लख थोरा जी गफ़ूर जी अच्छा पोइ इहो हाणे तव्हां ऐं गफ़ूर साहब थोरी देरि अॻु में ॻाल्हि कई त माना अहिड़ी बि कंडीशन अची वई जो मुंहिंजे घर में जो कुझु हुयो का अहिड़ी शइ जेका मां विकिणी बि ऐं पंहिंजनि जी जेका आहे सा मां इलाजु करायो त इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे हालांकि कंहिंजी इहा सोच न हूंदी आहे त मां पर मां सम्झां थी त असांजे कल्चर वारनि खे हीउ जेको बि स्टाफ आहे न मेकअप वारो या हीअ जेके बि आहिनि इन्हनि खां सवाइ असां कुझु बि न आहियूं कुझु हक़ीक़त में थी ॿुधायूं त असां मेकअप वारो असांखे तयारु थो करे हीअ बीठा आहिनि त असां ॻाल्हायूं था हीअ इन्हनि मां को हिकिड़ो बि न आहे त असां परेशान था थियूं ही न को ॾींहुं था ॾिसनि न को राति था ॾिसनि न को बरसाति न को थधि न को गर्मी मां अहिड़ियुनि जॻहियुनि ते रिकॉर्डिंग ते वई आहियां असां रिकॉर्डिंग करे अची कमरनि में वेही था रहूं पर इहे शख़्स उते बीठा हूंदा आहिनि त इन्हनि लाइ त आउं सम्झां थी त जेतिरो बि कजे उहो घटि आहे असल में इंडस्ट्री शोबिस जेकी आहे इनखे ठाहिण वारा इहे टेक्नीशियन हूंदा आहिनि न इन्हनि खां बग़ैर त कुझु न आहे इहे सुबुह जो सभिनी खां पहिरियां ईंदा आहिनि ऐं राति जो सभिनी खां आख़िर में इहे वेंदा आहिनि ठीकु आहे कंहिं वटि गाॾी न आहे त उहो कीअं घर पहुचंदो सही 3 कलाक लॻी था वञनि 4 कलाक वरी सुबुह जो वरी उनखे शूट ते 7 बजे अचिणो आहे 3 बजे वञे थो 7 बजे वापसि अचिणो आहे त इन्हनि लाइ हक़ लाइ आवाज़ु केरु खणे ई कोन पियो मां आवाज़ु खणां थी पर पहिरीं कॉल अची वई आहे हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम मुंहिंजी रिदा लाड़काणे खां हेलो अस्सलाम वालेकुम रिदा कीअं आहियो तव्हां जी वालेकुम सलाम कीअं आहियो प्रोग्राम कीअं थो लॻे मुंहिंजी रिदा खे ज़बरदस्त थो लॻे ॾिसंदा आहियो रोज़ तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त लॻंदो आहे तव्हांजी मोहबत आहे जो तव्हां टाइम कढी असांजो प्रोग्राम ॾिसो था इहा ई त तव्हांजी सुठाई पए पर थोरो वॉल्यूम घटि करे छॾियो रिदा ॾिसो जो वॉल्यूम तव्हां घटि कंदा कयो तॾहिं त हिक ॿिए सां ॻाल्हाए सघूं पर अलाए जे छो तव्हां सम्झो नथा मुंहिंजी ख़बर आहे लाड़काणे जा जेके ॿार आहिनि न ज़िदी ॾाढा आहिनि त आउं बि आवाज़ु ॿुधंदुसि तंहिंजे करे का ॻाल्हि कान्हे वरी बि कोशिशि कयो अधी सहरो ॿुधाए छॾियो मुंहिंजी रिदा ज़रूरु का फरमाइश करे हा ओ मुझे असद के शौक़ मुझे लाडल के शौक़ शादीअ जो मुबारक मोर माणे आयो अल्लाह मुबारक मोर माणे आयो ओ मुझे असद के शौक़ मुझे लाडल के शौक़ शादीअ जो मुबारक मोर माणे आयो अल्लाह मुबारक मोर माणे आयो
रेशम पट जो भेण तोला खणी आई वको तुंहिंजो रेशम पट जो भेण तोला खणी आई ऐं मुझे असद के शौक़ मुझे लाडल के शौक़ शादीअ जो मुबारक मोर माणे आयो अल्लाह मुबारक मोर माणे आयो। ओ मेथी तुंहिंजी ॻाढ़े रंग जी भेण तोला खणी आई ओ मेथी तुंहिंजी ॻाढ़े रंग जी भेण तोला खणी आई ऐं मुंहिंजे बचड़े के शौक़ मुंहिंजे लाडल के शौक़ शादीअ जो मुबारक मोर माणे आयो अल्लाह मुबारक मोर माणे आयो। ओ गाना तुंहिंजा ॻाढ़े रंग जा मामो तोला खणी आयो ओ गाना तुंहिंजा ॻाढ़े रंग जा मामो तोला खणी आयो ऐं मुंहिंजे असद के शौक़ मुंहिंजे लाडल के शौक़ शादीअ जो मुबारक मोर माणे आयो अल्लाह मुबारक मोर माणे आयो मुझे बचड़े के शौक़ मुझे लाडल के शौक़ शादीअ जो मुबारक मोर माणे आयो अल्लाह मुबारक मोर माणे आयो। बिल्कुलु मां भेण जी त आस हूंदी आहे त शादी करायूं पर जॾहिं छोकिरे जी छल न मङणो थिए पोइ चवंदो आहे त जल्दी शादी करियो जीअं असद खे तकड़ लॻी पई आहे ऐं माशाअल्लाह इन ख़ुशी में वठूं था थोरी देरि जे लाइ ब्रेक वियासीं आयासीं साॻी ॻाल्हि चवंदुसि त हिते ई वेठा हुजो। अच्छा तव्हांजे बचड़े खे बि शौक़ु आहे उनजो बि सहिरो चवंदासीं। वेलकम बैक मोटी आयसि जल्दी मोटी आयसि ऐं मां त अलाए हेॾां होॾां लाड़काणे बि घुमी आई आहियां पर हाणे मुंहिंजो स्टाफ अची थी वॻड़नि ते थियो आहे वॻड़नि खे सॼे खे केॾो न सींगारियो अथनि वाह वाह कंहिंजी शादी आहे भई अशफाक़ कहेरी जी माशाअल्लाह तव्हांखे खोड़ सारी मुबारकूं हुजनि ऐं उन्हनि जा ॾिसां पई त भाउ ख़ैर सां माशाअल्लाह भाउ त भर में बीठो आहे इम्तियाज़ अली कहेरी उहो भर में बीठो अथसि सदाकत अली तुनियो अमजद अली तुनियो ऐं सभु दोस्त गॾु वेठा आहिनि ऐं जीअं ख़ैर सां ॾींहुं ॿधाइनि तंहिंजे करे उहे दोस्त गॾु ई गॾु अथसि ज़ाहिर आहे इहा ई त महल आहे पंहिंजे प्यारे भाउ जे भर में बीहण जी। तव्हांखे खोड़ सारी मुबारकूं हुजनि अल्लाह पाक तव्हांजी ज़िंदगी जी नई शुरूआति अल्लाह कंदो हमेशह हमेशह ख़ुशि हूंदी। अशफाक़ ॾिसो पिया हू साम्हूं वेठो आहे ऐं रुगो हीअं करे बीठो ॾिसे चए थो त केॾीमहिल थी अदी सकीना मुंहिंजो सहरो चए अदी सकीना अशफाक़ जो सहरो ज़रूरु छो जो हुनजी मासूमियत ते रहम थो अचे। ओ इशफाक़ मुझो मोरवा सभेन खां ज़ोरवा भेट कयो तबे कंदासीं अल्लाह अल्लाह भेट कयो तबे कंदासीं इशफाक़ मुझो मोरवा सभेन खां ज़ोरवा भेट कयो तबे कंदासीं अल्लाह अल्लाह भेट कयो तबे कंदासीं। ओ सस सोरे खे वणियो आहे सालिन चूंडे चूंडे खयो आहे सस सोरे के वणियो आहे सालिन चूंडे चूंडे खयो आहे इशफाक़ मुंहिंजो मोरवा सभिनि खां ज़ोरवा भेट कयो तबे कंदासीं अल्लाह अल्लाह भेट कयो तबे कंदासीं ओ हार घुरायम
में सोन जो सोन इश्फाक तुझो शानवा हर घुराय में सोन जो सोन इश्फाक तुझो शानवा इश्फाक मुझो मोरवा सभिनि खां ज़ोरवा भेट कयो तबे कंदासीं अल्लाह अल्लाह भेट कयो तबे कंदासीं सोन जी सोन इश्फाक तुझो शानवा बाई घुराय में सोन जी सोन इश्फाक तुझो शानवा इश्फाक मुझो मोरवा सभिनि खां ज़ोरवा भेट कयो तबे कंदासीं अल्लाह अल्लाह भेट कयो तबे कंदासीं ओ ससु सोरे खे वणियो सालिन चूंडे चूंडे खयो ससु सोरे के वणियो सालिन चूंडे चूंडे खयो इश्फाक मुझो मोरवा सभिनि खां ज़ोरवा भेट कयो तबे कंदासीं अल्लाह अल्लाह भेट कयो तबे कंदासीं तोरी घुराय में सोन जी सोन इश्फाक तुझो शानवा ऐ सोन बचड़ा तुझो शानवा इश्फाक मुझो मोरवा सभिनि खां ज़ोरवा भेट कयो तबे कंदासीं अल्लाह अल्लाह भेट कयो तबे कंदासीं ओ भेट कयो तबे कंदासीं नारो वगड़ने में हणदासीं भेट कयो तबे कंदासीं नारो वगड़ने में हणदासीं इश्फाक मुझो मोरवा सभिनि खां ज़ोरवा भेट कयो तबे कंदासीं अल्लाह अल्लाह भेट कयो तबे कंदासीं ओ ससु सोरे खे वणियो सालिन चूंडे चूंडे खयो ससु सोरे खे वणियो सालिन चूंडे चूंडे खयो इश्फाक मुझो मोरवा सभिनि खां ज़ोरवा भेट कयो तबे कंदासीं अल्लाह अल्लाह भेट कयो तबे कंदासीं जी बिल्कुलु वाक़ई सालिन चूंडे चूंडे खयो आहे त असांखे इहो ई खपे पर ख़बर अथव इश्फाक ख़्यालु कजो ही पैसनि ते नज़र आहे पैसा जाम सारा खणी वञिजांइ छो जो सालियुनि खे त इहे ॾिहाड़ा खपनि न ऐं इन में ज़रूरु तव्हां खां हू जूता लिकाईंदियूं जूता मथां लाता अथई जी काल आहे की मिठी प्यारी भेण हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम आपा कीअं आहियो मुंहिंजी शाज़िया है चवण जी ज़रूरत ई न आहे न शाज़िया कीअं आहियो तव्हां अल्हम्दुलिल्लाह आपा तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो अल्लाह जो शुक्र आहे मोहम्मद अमीन कीअं आहे अल्हम्दुलिल्लाह उहो बि ठीकु आहे आपा प्रोग्राम कीअं थो लॻे मुंहिंजी शाज़िया खे हा आपा तमामु बहितरीनु तमामु ज़बरदस्त आहे आपा तव्हां सां ई ॻाल्हाइण लाइ कंदा आहियूं ज़ाहिर मूंखे त ॾाढो इंतज़ारु हूंदो आहे आपा तव्हां सां ॻाल्हाइण जो सची ॾाढी सिक लॻंदी आहे ऐं तव्हांखे इहा ख़बर कान्हे तव्हांखे हेतिरी हूंदी मूंखे हेतिरी सारी हूंदी बिल्कुलु आपा आपा जी नंढड़ो आहे अता हुसैन उनजे नाले ते उनजी बर्थडे आहे अॼु त उनजे नाले सां असां ख़ाला सकीना खे ॿुधायां ॿुधाईंदी कोन्हे ख़ाला सकीना नाला खणी करे मां एॾियूं फ़ोनियूं कयूं आहिनि कॾहिं त मञदा कयो कॾहिं त मञदा कयो न ख़ाला किथे ॿुधाईंदा मां बि इंतज़ारु कंदी आहियां ख़ाला ॿुधायो अॼु त अता हुसैन नालो यादि रखो अब अता हुसैन यादि आहे ऐं बर्थडे जो सालगिरह जो हालो सालगिरह या सहरो ऐं उन खां सालगिरह जे चई मथां तव्हांखे बिल्कुलु सहरो था चऊं हा बिल्कुलु अमीना नालो ज़रूरु खणिजो ख़ाला हमेशह तव्हां ॿुधाईंदा आहियो पर कॾहिं कॾहिं वरी न ॿुधाईंदा आहियो पोइ शिकायत ज़ाहिर पंहिंजनि सां ई कबी आहे एॾी शिकायत न एॾी शिकायत साल जो रिश्तो आहे न ख़ाला सकीना सां एॾी शिकायत मत कर एतिरी शिकायत न कोई बि न पंहिंजाइप आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में हाणे पहिरीं मां गफ़ूर साहिब सां ॻाल्हायां छो जो हुन सां अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि जेकॾहिं असांजो 2-3 कलाक छा पर सॼो ॾींहुं बि गुज़री वञे त बि ॻाल्हियूं न खुटनि छो इहे ॾुख सूर आहिनि ऐं जेके असांखे पंहिंजनि खे असीं पाणी था ॾियूं तव्हांजो हिकिड़ो इदारो आहे
माशाल्लाह वो ऐं सम्झां थी त जिथे किथे आहे बिल्कुलु पूरो पाकिस्तान तव्हां हिकिड़े माण्हू सॼे पाकिस्तान में उहो पखेड़ियो आहे बिल्कुलु। तव्हांजी उर्दू फील्ड सां तमामु घणो तव्हांजो वास्तो आहे मां ॾिसां थी जेके नाले वारा असांजा अदाकार आहिनि जिन्हनि जे साम्हूं असां माशाल्लाह बीह बि नथा सघूं असांजे घणी तमामु घणी इज़त आहे उन्हनि जे लाइ उहे तव्हां सां गॾु ई गॾु आहिनि त उहे तव्हांजी इन ॻाल्हि में कुझु हेल्प कनि था ऐं तव्हांजे इदारो छा थो करे कहिड़ो कमु थो बिल्कुलु करे तव्हां ॻाल्हि कई की उहो एॾा वॾा आर्टिस्ट आहिनि मां त चवां त आर्टिस्ट जेके नंढो आहे त वॾो बि उहो ई आहे ॿई न हुजनि त उहो आर्टिस्ट नथो ठही सघे नंढो आहे त वॾो थिए थो सही पर जीअं मां त चवां त उतां जा आर्टिस्ट सपोर्ट कंदा आहिनि ऐं ॾिसो ॾियणु त ज़रूरी न आहे कंहिंखे ॾींदो त तव्हांजो थींदो पर सपोर्ट वॾी शइ आहे एप्रिशिएट वॾी शइ आहे सहारो ॾियणु बिल्कुलु ऐं मुंहिंजा पाकिस्तान फिल्म स्टार जेका आहिनि अलहमदुल्ला उन्हनि तव्हां पंहिंजे कुझु नाला ॿुधाए छॾियो जावेद शेख साहब हुजे सऊद हुजे जवेरिया हुजे रीमा हुजे बाबर अली भाई हुजे इन्हनि जा बाक़ाइदा वीडियोज़ आहिनि मूं वटि एप्रिशिएट लाइ ऐं उहे गॾु आहिनि पंहिंजो मतिलबु फिल्म स्टार आहे पंहिंजो नालो बि सुठो अथसि विसरी वियो महिल ज़हन जेके बि आहिनि माशाल्लाह तक़रीबन ऑल ओवर्स हा हा इहे मुंहिंजे इदारे सां जॉइंट आहिनि मुंहिंजो इदारो अलहमदुल्ला 24 कलाक ऑन हूंदो आहे मुंहिंजी जेकी टीम आहे मां अकेलो त कुझु न आहे मुंहिंजी टीम आहे मुंहिंजा कैमरामैन जेका आहिनि मुंहिंजी टीम जा उहे ॾींहुं राति जाॻंदा आहिनि सिंधी मीडिया हुजे उर्दू हुजे पंजाबी हुजे पछतो हुजे हर जॻह जा माना तव्हांजो इहो चवणु आहे त उहे तव्हां बि जाॻंदा रहंदा तव्हांखे राति जो आधी राति जो बि केर बि कॉल करे थो तव्हां उते पहुची था वञो बिल्कुलु वॾी ॻाल्हि आहे कॉल आहे की मिठड़ी प्यारी बणी चलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम बाबा कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु ठाक मुंहिंजी काजल छो काजल अञा गलो सही न थियो आहे छा तबियत सही आहे न थोरो ज़ुकाम आहे न हा न हा इहो उन ॾींहुं बि मूं ॾिठो तव्हांखे ज़ुकाम हुयो अलाह पाक तव्हां ते रहम करे ऐं पर इन में सुरूर अची वियो आहे ऐं जेके हा न इन जॾहिं अहिड़ो गलो थिए न माण्हू सॼो ॾींहुं वेठो ॻाए ऐं ॿुधण वारे खे निंड ईंदी आहे सुकून मिलंदो आहे त इन करे इहा भलाई अॼु त असां सां करे छॾ न अॼु तव्हां मूंखे ॿुधायो पंहिंजी आवाज़ में गानो ओहो मारे छॾे तव्हांखे ॿुधाइणो पवंदो आहे अॼु मां भला ॿुधायां थी ॿुधा 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 अॼु ॿुधायां थी हिकिड़ो सराइकी अचे मूंखे कोन थो काजल खिलजाए न पर जेके बि मुंहिंजा ॾिसण वारा आहिनि खिलजो न आखो सखियो अल्लाह साईं आखो सखियो अल्लाह साईं मेरे सबरां को फल लावे जिना कदमा ते टुर गया उना कदमा ते वल आवे आखो सखियो अल्लाह साईं मेरे सबरां को फल लावे जे अल्लाह चावे ते थी सघंदा ते रुठा ढोला मञी सघंदा जे अल्लाह चावे ते थी सघंदा ते रुठा ढोला मञी सघंदा अज न आया ते कल आवे मेरे सबरां को फल काजल वॾो गंद मूं कयो काला के मिठड़ी प्यारी सोनी भेण जी हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी ठीकु आहे मुंहिंजी भेण फरहाना पई ॻाल्हाए कंडियारे खां फरहाना कीअं आहियो जी जी अदी ख़ुशि आहियूं ख़ैर शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हां ठीकु आहियो अल्लाह पाक तव्हांखे सलामत रखे खोड़ सारियूं ख़ुशियूं तव्हांखे नसीब करे प्रोग्राम कीअं थो लॻे जी अदी बिल्कुलु सही प्रोग्राम ठीकु ठाक आहे तव्हांजो सुठो आहे असां ॾिसंदा आहियूं हर हफ़्ते केॾो प्यारो आवाज़ु आहे केॾो मिठड़ो आवाज़ु आहे चवां थी सॼो ॾींहुं वेठी फरहाना सां ॻाल्हायां का फरमाइश को हुकुम असांजे लाइ जी जी थैंक यू अदी मुंहिंजे भाइरनि जी शादी आहे मुबारक शोएब जी ऐं दानियाल जी दानियाल जी दानियाल जी ऐं शोएब जी उन्हनि जी डेट बदल आहे दानियाल ऐं शोएब जी अदी शोएब जी शादी आहे आहे सेरो चओ अदी सकीना खे त चव अदी सकीना चवे थी त पहिरीं अदी फरहाना खे चओ त को सुठो सहरो ॿुधाए या को कलाम ई ॿुधाए छॾे जी अदी शेरो हाणे असांखे चवण त कोन थो अचे कलाम अचे थो खिलण ॻाल्हाइण कंहिंखे न ईंदो आहे काल बि हेॾां होॾां थी वई हली बिल्कुलु बिल्कुलु मां चवंदसि ऐं अदी खे मां चवंदसि अदी तव्हां ॿुधाए छॾियो अदी फरहाना खे ओ खणी अखड़ियूं
खणी अखड़ियूं थोरो खिले सोना केड़ो तो देई तो मिले सोना केड़ो तो देई तो मिले सोना एडो न सता अची मिले सोना केड़ो तो देई तो मिले सोना केड़ो तो देई तो मिले सोना खणी अखड़ियूं तोरो खिले सोना केड़ो तो देई तो मिले सोना केड़ो तो देई तो मिले सोना सुख को न खपने हज़ार तुझा लख को न खपने भली दुख दे सुख को न खपने हाय सकड़ो मोकिले मुंडे गुले सोना केड़ो तो देई तो मिले सोना केड़ो तो देई तो मिले सोना हाय एडो न सता अची मिले सोना केड़ो तो देई तो मिले सोना केड़ो तो देई तो मिले सोना हथ में रही हलंदो कर सरिया मची मुसाफिर दो कर हथ में रही हलंदो कर ॾिसन भली तोखे पुले सोना केड़ो तो देई तो मिले सोना केड़ो तो देई तो मिले सोना अरे एडो न सता अची मिले सोना केड़ो तो देई तो मिले सोना केड़ो तो देई तो मिले सोना वञ तो मिली मुझी दिलड़ी थरे परल मुकेरी कराई तो परे वञ तो मिली मुझी दिलड़ी थरे अज तमोसा थोरो खिले सोना केड़ो तो देई तो मिले सोना केड़ो तो देई तो मिले सोना एडो न सता अची मिले सोना केड़ो तो देई तो मिले सोना केड़ो तो देई तो मिले सोना बिल्कुलु सही ॻाल्हि आहे माण्हू पंहिंजनि खां दूरी छो करे ऐं को बिलशिल त कोन थो अचे न काल्ह की मिठड़ी सुहिणी प्यारी भेण जलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम आपा केड़ा हाल आहिनि ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु ठाक मुंहिंजी लारेब अब्बासी नवाब शाह खां नवाब शाह जो मौसम कीअं लारेब चाक चङा भला ख़ुशि माशाल्लाह ज़बरदस्त आहे एॾो को गर्मी घणी कोन्हे अच्छा प्रोग्राम कीअं थो लॻे मुंहिंजी लारेब खे ज़बरदस्त ॾाढो प्यारो ॾाढो सुठो आहे पर तव्हां बि ॾाढा ख़ूबसूरत पिया था लॻो असांखे ॾाढो मज़ो थो अचे असां डेली इंजॉय कंदा आहियूं बसि पोइ तव्हांजे लाइ त ईंदा आहियूं लारेब ऐं लारेब खे मां चवंदसि त जॾहिं बि कराची अचणु थिए त असांजे प्रोग्राम में ईंदो त चारि चंड छा पर चंड ई चंड लॻी वेंदा इंशाल्लाह आपा असां ज़रूर ईंदासीं तव्हां सां मुलाक़ात कंदासीं असांजी ॾाढी ख्वाहिश आहे इंशाल्लाह का फरमाइश आहे मुंहिंजी राणी जी
जी आपा असांजे मामा जी शादी आहे न गुलाम असगर उर्फ फौजी अब्बासी उन जे लाइ शेरो ॿुधायो। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे खोड़ सारियूं मुबारकियूं हुजनि। ऐं ज़ाहिर आहे जॾहिं मामनि जी शादी थींदी आहे, अच्छा उहे बि भाणेजियुनि जो लाड़ो मामनि ॾांहुं घणो हूंदो आहे, त मामनि जी शादी आहे त ॾींहुं राति तव्हां मसरूफ़ हूंदव ऐं राति जो सॼी राति कचहरी हूंदी ऐं वेही सहरा ॻाईंदी हूंदियूं त मुंहिंजी लारेब छा ॻाईंदी आहे जी मामे खे ॾिसी। जी आपा थैंक यू ॿुधायो कुझु, थैंक यू न कुझु ॿुधायो। आए लाइन बि हेॾां होॾां थी वई। शादिया वीचारी जो सालगिरह ही। हाँ बिल्कुलु, पर अधी साॻियो ॾिसो पिया न सभु इशारा पिया कनि त असांखे उञ लॻी आहे, कोई सोच में चाहे पियो छा यादि कंदो। मां तव्हांखे थोरी देरि जे लाइ छॾियां थी, पर देरि न कजो, मां हिते जो हिते ई वेठी आहियां, मोटी जल्दी था अचो। वेलकम बैक। मोटी आयसि जल्दी जल्दी। मुंहिंजी हैदराबाद में नज़र पई। अयूब अयूब काॾे 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 कावड़ जी काॾे थो वञी? ऐं अम्मी फारीना केॾी मिनथियूं पई करेसि। बिल्कुलु तुंहिंजा ई सहरा चवराईंदासीं। रहीम फातिमा बि भर में वेठी आहे। अदी फारीना पकड़े वठोसि ऐं बिल्कुलु मां सहरो चवराईंदसि। अलाह पाक हिन खे ज़िंदगी ॾिए, तव्हांखे किरोड़नि जूं ख़ुशियूं ॾेखारे। जल्दी मां देरि नथी कयां, मां चवां थी अदी सकीना खे। अदी आई सुनाल ऐ दर्द दिल में यार न थई हो दर्द दिल में यार न थई कॾहिं त दिल ॾुकाई थो तोखे बि गम मिले का ख़बर पवई। हाय दर्द दिल में यार न थई ओ तॾहिं त दिल ॾुकाई थो तोखे बि गम मिले का ख़बर पवई। हाय दर्द दिल में यार न थई। तोखे छा ख़बर त कीअं जोरी जी जुदाई आहे मास हदन त कपे गोरी जी जुदाई आहे। तोखे छा ख़बर त कीअं जोरी जी जुदाई आहे मास हदन त कपे गोरी जी जुदाई आहे। तो त कॾहिं दुख न ॾिठो तो त कॾहिं दुख न ॾिठो ओ सुखन सां दिलि लॻाई थो तोखे बि गम मिले का ख़बर पवई। हाय दर्द दिल में यार न थई तॾहिं त दिल ॾुकाई थो तोखे बि गम मिले का ख़बर पवई। हाय दर्द दिल में यार न थई। सही सही सूरत पई दिल मुंहिंजी साड़िया रोई रोई सुकी वियो अखियुनि जो पाणिया। सही सही सूरत पई दिल मुंहिंजी साड़िया रोई रोई सुकी वियो अखियुनि जो पाणिया। मुंहिंजे हिन रोअण खे फिरी मुंहिंजे हिन रोअण खे फिरी तूं सफ़ा भोग पाई थो तोखे बि गम मिले का ख़बर पवई। हाय दर्द दिल में यार न थई तॾहिं त दिल ॾुकाई थो तोखे बि गम मिले का ख़बर पवई। हाय दर्द दिल में यार न थई। एॾो संग दिल बि नथी मञ तूं अलाह खे एॾा तूं टुकड़ा न ॾे सवाल जे साह खे। एॾो संग दिल बि नथी मञ तूं अलाह खे एॾा तूं टुकड़ा न ॾे सवाल जे साह खे। मीरालीअ जे मौत मिसल मीरालीअ जे मौत मिसल कई सदमा सताई थो तोखे बि गम मिले का ख़बर पवई। हाय दर्द दिल में यार न थई तॾहिं त दिल ॾुकाई थो तोखे बि गम मिले
ज़बरदस्त ऐं वाक़ई पहिरीं ॻाल्हि त दर्द ॾिजनि ई न ऐं जेको दर्द ॾिए थो त वाक़ई हुनखे कॾहिं दर्द मिले अहसासु त थिएसि न कंहिंजो त तकलीफ़ छा हूंदी आहे। केॾो बि दर्द मिले काल्ह हिकु मिठड़ी प्यारी सुहिणी भेण जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु थी मुंहिंजी सुहिणी भेण ॻाल्हाए? सचलकोट मां कराची मां। सचलकोट मां कराची मां कहिड़ी भेण थी ॻाल्हाए? नालो छा आहे? हवा हवा। अदी हवा पई ॻाल्हाए। अदी हवा कीअं आहियो तव्हां? ख़ुशि आहियो? तव्हांजी दुआऊं खपनि भेण। अल्लाह पाक सलामत रखेव। का फरमाइश तो हुक्म असांजे लाइ प्रोग्राम अॻे दफ़े मूं फरमाइश कई तव्हां मूंखे उहो कोन फेरा ॿुधायव मुंहिंजे छोकिरे खे चयोमि। अच्छा अॼु मुंहिंजे ख़्याल में शिकायतुनि जो ॾींहुं आहे। ॿिए दफ़े कहिड़ो अदी? मुंहिंजे छोकिरे जी शादी आहे न हुनजे सेरा मूंखे ॿुधाइजे। छोकिरनि जा नाला त ॿुधायो ऐं तव्हां बि कुझु ॻाए ॿुधायो। राजा ऐं शहबाज़। राजा ऐं शहबाज़। हा वाक़ई राजा ऐं शहबाज़। जी अदी इहो जेके अॼु ॻाइनि पियूं। हा हा जंहिं महिल शादी कराए दावत ॾिया त तव्हां ईंदा? हा छो न ईंदासीं। छो न तव्हांजो बचो शहबाज़ माना असांजो बचो छो न ईंदासीं। बिल्कुलु ईंदासीं। तव्हां दावत ॾेई त ॾिसो। मुंहिंजे ख़्याल में लाइन असीं हिते ई रहंदा आहियूं। तव्हां राब्तो कजो चैनल सां ऐं इनशाअल्लाह पोइ असांखे ॿुधाईंदा असीं ज़रूरु ईंदासीं। ठीकु आहे न। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशियूं ॾेखारे। परवरदिगार अल्लाह साईं तव्हांखे कहिड़ो ॾींहुं ख़ुशियूं ॾेखारींदो बचनि जो अदी। ऐं हाणे मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हायूं बिल्कुलु ईअं गफ़ूर साहिबु खोड़ सारियूं एतिरियूं ॻाल्हियूं आहिनि माशाअल्लाह। तव्हां अल्लाह पाक तव्हांखे हिमत ॾींदो रब साईं। ऐं असां सभु तव्हां सां गॾु आहियूं ऐं जेके बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधायूं कुझु अॻिते वयूं कुझु न वयूं बहरहाल असीं सभु हमक़दम थी हलंदासीं त इनशाअल्लाह असांजो हिकिड़ो प्लेटफॉर्म ठहंदो। तव्हांजा किरोड़े बार अहसान जो तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में आयो। तव्हांजा बि अहसान आहिनि। तव्हां डायरेक्टर आहियो ख़ासि करे चैनल जा ऐं असां जहिड़नि खे तव्हां मतिलबु महिमान करे घुरायो। ॾाढी ख़ुशी थी। इहो त असांजी आवाज़ु आहे की रिस्पेक्ट ॾियणु घुरिजे असांजे टेक्नीशियन। ऐं मूंखे ख़ुशी थी त अहिड़ा जेके माण्हू महिनत कंदा आहिनि त उन्हनि खे गुज़िरियल वक़्तु मुंहिंजे ख़्याल में जेके सहरा ॿुधा हूंदव पंहिंजी शादी त यादि अची वई। हाणे ॿी न कजो। बसि हिकु दफ़ो सहरा ॿुधबो। बिल्कुलु ऐं बिल्कुलु मां ईअं ई चवंदुसि त पंहिंजो ख़्यालु कयो। पर वेंदे वेंदे मुंहिंजी हिकिड़ी मिठड़ी प्यारी भेण जी कॉल थी अचे। छो न मां उनखे झटे वठां का नाराज़ न थी वञे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आपा शादी थी ॻाल्हाए। आपा तव्हांखे यादगिरी लाइ फोन कई अथमि त ख़ाला सकीना न ॿुधायो सहरो उनखे यादि ॾियारे। अॼु मुक़ाबिलो आहे। अॼु सिर्फ़ु शिकायतुनि तव्हांखे चयो शादिया जो वठूं था सहरो। हा हाणे 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 बाबा ई तव्हांखे वेंदे वेंदे ॿुधायो। महिरबानी तव्हां जल्दी सां ॿुधायो। इंतज़ार पई कयां। शाज़िया ॾाढी झेड़ाणी छोकिरी आई ॿियो तूं त सफ़ा मूंखे त अॼु ख़बर पई आहे। एॾा झेड़ा। अदी शाज़िया जो ॿुधायो मोहम्मद अमीन जो नालो खणिजो। जाई मां बिल्कुलु चवंदुसि मोहम्मद अमीन। अदी थी चवां जेके मुंहिंजा ॾिसण ज़ाहिर भेनरूं आहियो मुंहिंजो त इनशाअल्लाह अॻिले हफ़्ते गॾु आहियूं। पर पंहिंजो ख़्यालु कजो पंहिंजे बचनि जो ख़्यालु कजो। खोड़ सारियूं दुआऊं ऐं इहो ई मां अर्ज़ु कंदुसि त हर दुआ में ज़रूरु यादि कजो छो जो हाणे असीं दुआउनि जे लाइ बुखिया आहियूं। अदी वेंदे वेंदे सहरो ॿुधायो। वो जंगल में मंगल तेरे ही दम से किसने ये शोर मचाया है। साल मेरा का दिन आया है। साल मेरा का दिन आया है। आए जंगल में मंगल तेरे ही दम से किसने ये शोर मचाया है। साल मेरा का दिन आया है। साल मेरा का दिन आया है। साल मेरा का दिन अल्लाह मुझे बचड़े जिया वडेड़ी जमाए। मुझे राडल जिया वडेड़ी जमाए। मुझो राज रानोट ले ओ बले बले ले मुझो अमीन थोट ले ओ बले बले ओ मुझो शबाज थोट ले ओ बले बले ले अल्लाह मुझे शबाज जिया वडेड़ी जमाए। मुझे अमीन जिया वडेड़ी जमाए। मुझो राज रानोट ले ओ बले बले ले जोड़ोट ले ओ बले बले ले
चिड़े जिया डड़ी दे बाल मुझो राज रोट ले ओ भले 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 जो अल्लाह जो रोट ले ओ भले 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 हथ लाडल दे सो